दोस्तों हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिक ॻोठ में टे दोस्त रहंदा हुआ। ही टई दोस्त ग़रीब मज़दूर हुआ पर पाण में तमाम घणा सच्चा साथी हूंदा हुआ। हमेशा गॾु कमु कंदा हुआ ऐं गॾु मानी बि खाईंदा हुआ ऐं पंहिंजनि ॾुखनि सुखनि में हिक ॿिए जो साथ बि निभाईंदा हुआ। हिक ॾींहुं उन्हनि खे ख़बर पई त पाड़े वारे ॻोठ में हिक जॻह ते नओं घर ठही रहियो आहे जिते ज़मीन साफ़ करण जे लाइ मज़दूरनि जी ज़रूरत आहे। टई दोस्त सुबुह जो सवेरे पंहिंजूं कोडारियूं कुल्हनि ते खणी ऐं उते पहुता। सिज जी सख्त गर्मी हुई पर हू पघर वहाईंदे दिल सां कम करे रहिया हुआ। ओचितो कुछ अजीब थियो। जॾहिं टिनी मंझां हिक दोस्त ज़मीन खोटण शुरू कई त खेसि लोह जी का शइ ज़मीन हेठां उन जे कोडर में लगी। पहिरियां त हुन उनखे नज़रअंदाज कयो पर पोइ उन जो तजस्सुस वधी वियो ऐं हुन ज़ोर सां खोटराई शुरू करे छॾी। थोरी खोटराई करण बाद उनखे ज़मीन मंझां हिकु पुराणो दिलो मिलियो। हुन फौरन पंहिंजनि ॿिनि दोस्तनि खे आवाज़ ॾेई घुरायो त जल्दी अचो, हिते मूंखे कुछ अजीब नज़र आयो आहे। ॿई दोस्त डोड़ंदा आया। टिनी ॼणनि मिली उन दिले जो कपिड़ो लाथो ऐं जीअं ई उन्हनि उनखे खोलियो त उन्हनि जूं अखियूं हैरानीअ मां फाटी वयूं। उन्हनि जा वात ई बंदि थी विया। उन घड़े जे अंदरि सोना ज़ेवर ऐं चमकंदड़ हीरा ऐं वॾे मिक़दार में रक़म पिणु मौजूद हुई। टिनी दोस्तनि खे यकीन न आयो त संदन नसीब एतिरो महिरबान थी वियो। कुझु पल जे लाइ सभु माठ थी विया। कंहिं चयो त हीअ जंहिंजी ज़मीन आहे हिन खज़ाने ते उन जो हक़ आहे। कंहिं चयो त न, क़िस्मत असांजे मथां महिरबान थी आहे, मज़दूरी त असीं करे रहिया आहियूं। पोइ हिक दोस्त चयो त चङो भला हिन वक़्तु इन खज़ाने खे न खोलियो, कमु ख़तम करे पोइ कंहिं वीरान जॻह ते हलंदासीं ऐं आराम सां वेही उते विरहाए वठंदासीं। बाक़ी ॿिनि दोस्तनि बि पंहिंजे उन दोस्त जो इहो मशवरो क़बूल कयो। उन्हनि इहो क़ीमती घड़ो हिकिड़े वण जी छांव में पाछे में लिकाए छॾियो ऐं वरी कम ते लॻी विया। शाम जो जॾहिं सभई दोस्त कम खां फारिग़ थिया त संदन दिलियूं ख़ुशीअ सां भरियल हुयूं। टई ॼणा खज़ानो गॾु खणी हिकिड़ी वीरान जॻह ॾांहुं रवाना थी विया जिते को बि न हुयो। उहो माॻु ॾिसी हुननि सोचियो त हिते आराम सां वेही खज़ानो पाण में विरहाए था वठूं। पर जीअं ई हू वेठा त उन्हनि खे तमामु घणी बुख लॻी रही हुई। हिक दोस्त चयो त हलो ठीकु आहे, मां खाधो वठी थो अचां, पोइ आराम सां वेही हिन खज़ाने खे विरहाईंदासीं ऐं मानी बि खाईंदासीं। हाणे हितां कहाणीअ जो मोड़ शुरू थो थिए। जेको दोस्त मानी वठण जे लाइ वियो, रस्ते में उहो सोचे थो त इहो खज़ानो जेतिरो क़ीमती आहे, जेकर इहो मूं अकेले खे मिली वञे त सॼी ज़िंदगी ऐश इशरत में गुज़रंदी। इहो सोचे हुन मानी वठी ऐं वापसीअ ते हिकिड़े दुकान तां ज़हर जूं पुड़ियूं पिणु ख़रीद कयूं ऐं उहे सभु पुड़ियूं मानीअ में मिलाए छॾियूं। ॿिए तरफ़ जेकी ॿ दोस्त इंतज़ारु करे रहिया हुआ, उन्हनि जे दिलनि में बि शैतान घिड़ी वियो। हिक दोस्त ॿिए खे चुपचाप सां चयो त जेकॾहिं हुन दोस्त खे मारे विझूं त खज़ानो फ़क़ति असां ॿिनि जे विच में ई विरहाइबो। ॿिए बि हाउकार में रज़ामंदी ॾेखारी। जॾहिं हू दोस्त जेको मानी वठण वियो हुयो वापसि आयो त ॿिन्ही तेज़ीअ सां उन ते हमिलो करे छॾियो ऐं उन खे ख़तमु करे छॾियो। बाद में ख़ुशि थी ऐं अची वेठा खाधो खाइण ऐं खज़ानो विरहाइण जूं ॻाल्हियूं करण लॻा। पर ज़हर अॻु ई पंहिंजो कमु करे चुको हुयो। थोरी देर में ई ॿिन्ही खे अची ज़हर वकोड़ियो ऐं साहु उन्हनि जो बंदि थियण लॻो। ॿई ज़मीन ते तड़पंदे तड़पंदे किरिया ऐं किरी मरण लॻा। आख़िरकार उते ई सभु ख़तमु थी वियो ऐं ॿिन्ही ॼणनि दम ॾेई छॾियो। न खज़ानो कंहिंखे मिलियो, न कंहिंखे ख़ुशी ऐं ऐश इशरत वारी ज़िंदगी, सिर्फ़ लालच ऐं उन जो ख़ौफ़नाक अंजाम ई उन्हनि खे हासिल थियो। खज़ानो अञा बि उते ई पियो रहियो, वीरान जॻह में, पर हाणे उन खज़ाने खे खणण वारो को बि न रहियो। दोस्तो चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, या ईअं बि चयो वेंदो आहे त लालच बुरी बला आहे। लालची माण्हू पाण खे पाण ई तबाह करे विझे थो। दोस्ती, ईमानदारी ऐं सब्र इहे सच्चा खज़ाना आहिनि। जेको ॿियनि जे हक़ ते नज़र विझे थो सो आख़िरकार पंहिंजो सभु कुझु विञाए वेहे थो। दोस्तो उमेद कजे थी त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।